सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ओड़ी जे मर्ज़ ते इज़ाफ़ो न थी सघियो। वधीक 5 ॿार फोत। धिंगाणी पोस्तार समेत अंडियल हयात ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 3 ॿार फोत। सन में भी उरड़ी सबबि वधीक 1 ॿार हयाती विञाए वेठो। सिंधड़ीअ में भी मुज़ी मर्ज़ सबबि वधीक 1 ॿार फोत। MQ मकबा अली रज़ा अब्दी जे क़त्ल केस में चैन जवाबदारनि खे जनम टीप दहशतगर्दी टोड़ अदालत में जवाबदार अब्दुल हसीब गज़ाली, मोहम्मद फारूक ऐं अबू बकर ते क़त्ल जो ॾोह साबित। शाम में चीनी इंजीनियर जी बस ते हमले में मुलविस तहरीक तालिबान पाकिस्तान जा 4 दहशतगर्द गिरफ़्तार। CTD जो चवणु आहे त हमले जे मुख्य जवाबदार आदिल शहबाज जो तालुक जलालाबाद अफगानिस्तान सां आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त मरीर में परडेन ते हमले जे केस में अॻु भराई थी आहे। CTD तरफ़ां केस जी जांच कई पई वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त PTI बानी जे एस्टेब्लिशमेंट सां डील बाबति खेसि का बि ॼाण नाहे। जेको डील कंदो हूंदो तंहिंखे ख़बर हूंदी। कराची जे शहरनि लाइ बिजली जे अघनि में वॾे पैमाने ते इज़ाफ़े जूं तयारियूं। के इलेक्ट्रिक बिजली अघ में 19 रुपया फ़ी यूनिट इज़ाफ़े जी दरख़्वास्त ॾेई छॾी। नेपरा के इलेक्ट्रिक जी दरख़्वास्त 9 मई ते ॿुधणी कंदी। शहदादपुर में पुर दौरान मज़ामत करण ते ज़ाल मुड़ुस बेदर्दीअ सां क़त्ल। नींगरी बर्निंग हथियारबंदन सरवर राजपूत संदसि घरवारी कोसर राजपूत खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। संदन भाइटी बर्निंग गंटी जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। स्कॉटलैंड के पहिरें मुसलमान वज़ीर आज़म हमज़ा यूसुफ उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। बेतमादी रिथ जे ऐलान खां पोइ हमज़ा यूसुफ पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी।